शहीद बेनज़ीराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट तरफा अज बे ॾींहुं बि पीका आर्डिनेंस तकरारी बिल खिलाफ अलामती बुख हड़ताली कैंप जारी रही, जिते सहाफ़िन हिन तकरारी बिल खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। हिन एहतजाजी कैंप ते कलम जे मज़दूरनि समेत मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। शिराज चौक ते शहीद बेनज़ीराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां ॿिए ॾींहुं बि अलामती बुख हड़ताल जारी आहे। इन बुख हड़ताल जो मक़सदु ऐं मतिलबु इहो आहे त हुकूमत पाकिस्तान तरफ़ां जेको पीका एक्ट आंदो वियो आहे उन जे ख़िलाफ़ आहियूं असां। छो त इन एक्ट तहत सहाफ़ियुनि जा हथ ॿधणु चाहे थी गवर्नमेंट, इन पैक्ट तहत सहाफ़ियुनि जे ज़बानुनि ते ताला लॻाइणु चाहे थी गवर्नमेंट, इन एक्ट तहत सहाफ़ियुनि जे चप सिबणु चाहे थी गवर्नमेंट। इहे ई मुतालबो कंदासीं कि जेका बि एक्ट आहिनि उनखे फिलफोर कलदम कयो वञे, उनखे ख़तमु कयो वञे ऐं जेको राइट्स आहिनि मीडिया जा सहाफ़त जा उनखे बहाल कयो वञे। वफ़ाक़ हुकूमत पारां पीका एक्ट तरमीम ज़रिए जेको सहाफ़त ते वार कयो पियो वञे, जेके सहाफ़ती पाबंदियूं मड़ियूं पियूं वञनि, त उन्हनि मां इहा खुली ॻाल्हि साबित थिए थी त तव्हां हक़ सच जी ॻाल्हि कई ई न। जॾहिं त हक़ सच जी ॻाल्हि न करण सां पोइ सहाफ़ती मयार किरे थो। पीका एक्ट के ख़िलाफ़ जेको ही असां सहाफ़ी धरणो हणी वेठा आहिनि, असां इन सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं सहाफ़ी हिकिड़ो उहो इंसानु आहे जंहिं हमेशह सचाई जे बुनियादनि ते लिखियो आहे ऐं हमेशह उहो सचाई जे बुनियादनि ते लिखी फांसी ते चढ़ियो आहे। असां इहो चऊं था असांखे इहो कानून नामंज़ूर आहे। तव्हां सहाफ़त की जेका रिट खे चैलेंज था कयो, तव्हां सहाफ़ियुनि जे आवाज़ खे जेको आहे उनखे तव्हां दॿाइण जी कोशिशि था कयो। ईअं न थिए जो हीउ दोस्त जेको आहे अॼु हिते नवाबशाह में एहतजाज था कनि ऐं हिननि जो जेको ॿियो लाइ अमल हुजे उहो डी चौक इस्लामाबाद हुजे। हिन मैसेज जे ज़रिए असां तव्हांखे चऊं था त हिन जेको आहे पीका एक्ट खे फौरी तौर ते जेको आहे वापसि वरितो वञे। कैमरा टीम सां गॾु इम्तियाज़ कीरियो।